जी असां मौजूद आहियूं फैज़गंज अस्पताल में जिते राति वे पुलिस मुक़ाबलो थियो आहे। पुलिस मुक़ाबले में टे शर बिरादरी जा नौजवान मारिया विया आहिनि जंहिंजा नाला गुलाम मुजतबा शर, आकिब शर ऐं मौला बख़्श शर आहे। जॾहिं त हिते अस्पताल जो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिते जेके हिननि जा वारिस आहिनि उहे पहुतल आहिनि लाश खणण जे लाइ। असां वारिसनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कुछ महीना पहिरियां असां शरण जो शीरा चौक राजपुर जो मसइलो थियो। उन में तव्हां ॾिठो हूंदो 9 महीने जी 5 तारीख़ ते मूंखे सरेआम उमन स्टाफ तां पुलिस अरेस्ट कयो, वीडियो बि हलियो। मां पाण स्टेट जो माण्हू आहियां, सॼे अहल इलाइक़े खे ख़बर आहे। उन खां बाद में राति मां ड्यूटी ते हुयुसि। मुंहिंजो हिकु मज़लूम भाउ पूरे हद खे ऐं तक जे निमाईंदनि सॼनि खे ख़बर आहे। उन मुंहिंजे भाउ खे राति खुआरे नूरदीन खुआरे इहा ॻाल्हि कई आहे त बाबा तव्हां जेके रूपोश हमरा आहिनि जिन ते पुलिस मुक़ाबलनि जा 1, 4, 5 केस जेके बि वॾेरनि कराया आहिनि या कंहिं उहे तव्हां ईअं कयो, उहे पेश कयो। मुंहिंजे भाउ चयो ठीकु आहे। हिकु हमरा असांजो जेको ॿधी मारियो अथई उन जी टंग 15 महीनो पहिरियां भॻल हुई। उन माज़ूर खे खणी उन खां पोइ मुंहिंजो भाउ वठी वियो आहे उते। उन मुंहिंजे भाउ मज़लूम खे मारे गोलियुनि सां ऐं स्टेट न मारियो आहे। स्टेट सां असां स्टेट जे मथां न नाराज़ कॾहिं थिया आहियूं न थींदासीं। असां पाण स्टेट जा रखवाला आहियूं ऐं स्टेट जा आहियूं। असांखे इहो आहे त प्राइवेट माण्हुनि खां असांजा मुड़ुस माराए असांखे लाश तोहफ़े में ॾिना था वञनि। त मुंहिंजो आला अमलदारनि ऐं आला ऑफिसरनि खे इहो अर्ज़ु आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। जो पुट माज़ूर हो चंगल हो कल हिनजे 4 बजे 5 बजे सुबुह जो सवेर पुलिस आई कोलारू ॾाढी खयो अचे असांखे भाई माज़ूर आहे छॾियो हिनखे बस साईं न ॿुधो हुनखे 4-5 ॼणनि खणी मोबाइल मञी थियो वीडियो खणी हलिया पोइ उन्ही खां वरी असां हिकिड़े राति ख़बर पई त हिनखे मुक़ाबलो ॼाणा कनि उहो माज़ूर कंदासीं थियो हथुणा वञण जो ॿिया हुनखे उथारींदा वेंदा पुलिस ज़ुल्म कयो आहे। साईं त आई असांखे मावरा अदालत थी आहे, ठगी थी आहे। SHO नूरदीन खुआरे ॼाणी वाणी इहो अदालत खां मथां थी वियो। सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, सीशन कोर्ट, जुडिशनल कोर्टुनि खां मथे थी वियो। घुराए पेश जे बहाने सां ठगी करे उन्हनि खे ॿधी करे मारणु इहा हिकु इंसानियत जे ख़िलाफ़ आहे। हीउ इंसानियत जो क़ातिल आहे। असांजो मुतालबो आहे इनखे फिलफोर बदिली न पर रिवर्ट कयो वञे, सस्पेंड कयो वञे। इन जा ते को गैर जानबदार अहल ऑफिसर मुक़ररु कयो वञे। असांजो अञा जेको लाहे अमल आहे बिरादर मुकमल गॾु थिए उन खां पोइ बैठक थींदी। उन खां पोइ असां पंहिंजो बयानियो ॾींदासीं। फ़िलहाल जेको आहे असां अञा जेको आहे पोस्टमार्टम रहियो पियो आहे। हिते उहा हालात आहे त जेको डॉक्टर न आहिनि अस्पताल में, मेन डॉक्टर जेको आहे उहो अस्पताल छॾे मोकल लिखियो हले पियो आहे। हिते जेको आहे हिकिड़ो जेके को पटे वालो आहे, को स्वीपर आहे, उहे हिते अस्पताल था हलाइनि। माना मेन डॉक्टर हेॾे वॾे साने खां पोइ 3 मर्डर ऐं मां सम्झां थो फैज़गंज तालको जेको आहे सो शर कम्यूनिटी जो आहे। उन जे बावजूद बि 3 मर्डर शर क़ौम जा थिया आहिनि। उन्हनि जे लाइ डॉक्टर मेन डॉक्टर जेको आहे उहो मोकल लिखियो हले पियो। इन जे लाइ मां हेॾो सारो सूबे जो जमात जो नायब सदर आहियां। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवंदुमि त मुसलसल 1.5 महीने खां ऑफिसरनि जो आकिब जे लाइ ऐं मौला बख़्श ऐं ॿियो रिज़वान इन्हनि जे लाइ पेश जे लाइ जेको आहे सो ॻाल्हियूं कंदा रहिया, जंहिंमें असां सभिनी बिरादर गॾिजी करे गुलाम मुजतबा खे टास्क ॾिनो त तव्हां ईअं कयो जो छो त मुंहिंजी तबियत सभिनी खे ख़बर आहे त मूंखे फाल्जे जो मसइलो आहे, मां निकिरंदो घटि आहे। त इहो उन जे हवाले कयो वियो बिरादर सॼी गॾिजी त गुलाम मुजतबा तूं इन मसइले खे हैंडल कर। इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। मूंसां केॾी महिल DSP सां मुलाक़ात, केॾी महिल SHO सां। बिल आख़िर राति जेको आहे गुलाम मुजतबा इहे छोकिरा वठी वियो आहे उते त फ़िलहाल तव्हां ही वठो, हिननि खे शू कयो कोर्ट में। बाक़ी जेके हिन सां ॿिया पोइ आस्ते आस्ते पेश कंदा जीअं केरु ईंदो वेंदो। पर हुन छा कयो, उहे जेके घुरबल हुया जिन ते हिकु केस जिन ते कराया विया उहे त पंहिंजी जाते, पर जेको पेश करणु वियो, जेको हिकिड़ो अमन जो पखी थी वियो, उन खे रईस उमर शर वांगी उनखे जेको आहे मावरा अदालत क़तल कयो, जंहिंजो असांखे तमामु सदमो आहे। हिते ईअं न आहे ॾोह ख़तमु करणो न आहे, हिते शर ख़तमु करणा आहिनि।
अॼु मूंखे दिल्ली सदमो थियो आहे। मां गवर्नमेंट सां मुसलसल गवर्नमेंट सां ॻाल्हायो, गवर्नमेंट सां असां रहिया आहियूं, पंहिंजे ॻोठ वारनि जे ख़िलाफ़ रहिया आहियूं, त बाबा तव्हां जेको आहे पेश थियो त भली ॻाल्हि आहे, पर उहे सच ते हुया, पुलिस कूड़ ते हुई, त हिकिड़ो पेश थियण थो वञे, उन खे जेको आहे सो मावरा अदालत कयो थो वञे। इन जो असां जेको आहे इनशा कानून जो दरवाज़ो खटकाईंदासीं। फ़िलहाल जेको आहे सो असां तदबीन कयूं, लाश वसूल कयूं, बाडियूं वसूल कयूं, बाडियुनि खे खणी वञूं, पोइ हिते जेको आहे सो ताह पखड़ियल आहे बिरादर जेका हिन हज़ारनि जी तादाद में ॻोठ पहुती आहे। हिते बि तव्हां ॾिसो था जेका सूरत हाल आहे, इनशा असां बिरादर सां वेही करे अॻिते जो लाहे अमल जोड़ींदासीं। फ़ैसिलो को बि न सिर्फ़ु इहे पेश करण जे लाइ तव्हांखे मां पहिरियां ई ॿुधायो, अर्ज़ु कयुमि त हुनखे इहो असां टास्क सॼी बिरादर ॾिनो त तव्हां इन खां पुछो त पुलिस 24 कलाक कहिड़ो बि मसइलो मुजतबा सां हल कंदा। मुजतबा सॼो सारो ॾींहुं पुलिस सां हैंडल कंदो, सभु ॻाल्हियूं शेयर कंदो, पुलिस हुन सां वेंदी, जेके बि ॻाल्हियूं थींदियूं, जेके बि इहे थींदियूं, पुलिस हुन सां वेही कचहरियूं करे, हुन सां ॻाल्हियूं थींदियूं, DSP हुजे ASP ताईं सभई 3 ज़िला, हिकिड़ो ज़िलो बि न, हिकिड़ो तालुको बि न, सिर्फ़ु कुंवर। ऐं वॾी ॻाल्हि त कुंवारे पुलिस इस्तेमालु न कई आहे, सभु प्राइवेट माण्हू, पंहिंजे ज़ात वारा, कुझु ॿी ज़ात वारा, माना प्राइवेट माण्हू इस्तेमालु करे जे असांजा माना हिकिड़ो इहो मुड़ुस मारिया आहिनि। असां उन जे लाइ जेको आहे वरी बि असां तव्हां हिन मीडिया जे थ्रू असां आला हुकाम खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, छो त मुजतबा जेको फ़ौजी जवान हो, रिटायर फ़ौजी जवान हो, असां जेको आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं हाई कोर्ट बेंच सखर, DIG सखर, IG सिंध ऐं SSP खां घुर था कयूं त फिलफोर इन मसइले ते जुडिशनल इंक्वायरी विहारे ऐं हिन क़ौम खे इंसाफ़ फराहम कयो। ही हुया हिननि जा वारिस, जंहिंजो चवणु हुयो त ही जेको क़तल थियो आहे ही अदालती कानून खे छॾे करे क़तल कयो वियो आहे। ऐं हिननि आला इख़्तियारनि खे अपील कई आहे त हू जेके आहिनि नोटिस वठंदा आहिनि, जेको SHO आहे उन खे सस्पेंड करे उन ते ख़िलाफ़ FIR कई वञे। जॾहिं त हिन बाबति असां पुलिस खां मौक़िफ़ वरितो, पुलिस जो चवणु हुयो त जॾहिं असां पुलिस जेका प्रेस रिलीज़ जारी कया उनमें चयो आहे त ही फुर जे इरादे सां मुंडिया इलाइक़े वटि बीठल हुआ, जिते पुलिस मुक़ाबिलो थियो आहे उते ही 3 ॾोहारी मारिया विया आहिनि। सलीम चांग, WTN, फैज़गंज।